अस्सलाम वालेकुम जी सिंध जी लतीफ़ जी धरती जी दोस्तों आओ यहाँ आवाज़ पंहिंजो नाचीज़ करीम बलोच अॼु असां मौजूदु आहियूं ड्रामा सीरियल तेज़ाब जे सेट ते असांजे सिंध जो माया नाज़ आर्टिस्ट मोहतरम एस भट्टी साहब असां सां मौजूदु आहे ऐं तमामु महिनत सां गॾु ई संगत समूरी कुझु दोस्त अॻिते पुठिते विया हलिया असां कोशिशि करे ड्रामे जा काफ़ी सीन कढिया आहिनि इहा इहो सेट अञा जारी ऐं सारी अञा रहंदो ऐं सिंध वासियुनि खे आउं गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे तेज़ाब ड्रामा सीरियल ऐं सिंधू चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कजो वॾी महिरबानी कुझु कमेंट्स आउं मोहतरम एस भट्टी साहब खां ॿुधणु चाहींदुसि। अस्सलाम वालेकुम दोस्तों, साईं त मुंहिंजो तारीफ़ बि कराए छॾियो ऐं पंहिंजे यूट्यूब जेको चैनल अथसि उन जे बारे में पूरी सीरियल जी कहाणी बि ॿुधाए छॾी। कहाणी त कोन ॿुधाई, शायदि नालो ॿुधाए चुको। बहरहाल मां हिन सेट ते हिकु पॉज़िटिव वॾेरे जो किरदारु निभायां पियो। जंहिंमहिल रिकॉर्डिंग ते आयासीं मां पंहिंजी स्क्रिप्ट ॾिठी, पंहिंजो कैरेक्टर ॾिठो, तमामु मूंखे दिलचस्पु लॻो ऐं ॾाढा डायलॉग हिन जी पंहिंजो सीक्वेंसिस ऐं जेके कहाणी जो जेको रुख मोड़ इहे सभु मूंखे ॾाढा पसंदि आया। डायलॉग ॻाल्हाइण में डिलीवर करण में ॾाढो मज़ो आयो ऐं सभु हिकु रिधम वारी हिकिड़ी शइ लॻी ऐं माशाल्लाह शॉट्स बि ॾाढा सुठा वरिता विया। माशाल्लाह इहा लोकेशन ॾाढी बहितरीनु आहे। लोकेशन असां जंहिं ते बीठा आहियूं साईं हाजी अब्दुल हनान अंसारी साहब जेके दरिया ख़ान मरी पाण मोतबर माण्हू आहिनि, पाण सियासी माण्हू बि आहिनि ऐं उन्हनि असां सां जेको ताउन कयो उनजे लाइ त मां लफ़्ज़ चई नथो सघां। उन्हनि पंहिंजो सेट ॾिनो, असांजी वॾी वॾी ख़िदमत कई, असांखे हिमथायो बाबा जॾहिं बि तव्हां कंहिं बि सीरियल लाइ अचो, कंहिं ड्रामे लाइ अचो, तव्हांजे लाइ 24 कलाक दर खुलियल आहिनि। गाॾियूं ऐं सभु साज़ो सामान तव्हांजे हवाले आहे ऐं फनशनास माण्हू मां सम्झां थो पहिरीं बि हिते मुंहिंजे ख़्याल में अची चुका आहियूं, पर अॼोको ई माहौल ॾाढो मूंखे वणियो। साईं करीम साहिब जेको डायरेक्टर आहे तमामु हिनजी वॾी महिरबानी जो असांखे हुन घुरायो, असां यकीननि असांखे ॾाढो मज़ो आयो। महिरबानी।